गडियल क़ौमुनि जो जंग बंदी ठहराव नज़रअंदाज। इसराइली फ़ौज गज़ा ते 23 ॾींहुं बि वहशियानी बमबारी जारी। गज़ा जे सभ खां वॾे अल-शफ़ा इस्पताल ते बि रॉकेट हमला। वधीक 377 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज जी फ़िज़ाई ऐं ज़मीनी हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 8000 खां वधी वियो। शहीदनि में 4000 खां वधीक मासूम ॿार औरतूं शामिल। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त गज़ा में हमास सां वेढ़ डिघी ऐं मुश्किल थींदी। फ़लस्तीन जे मज़ाहमती तंज़ीम हमास पारां इसराइल जे शहर देमोना खे रॉकेट हमले में निशानो बणाइण जी दावा। पॾेही मीडिया मूजिबि हमास जे अस्करी विंग अल-क़साम ब्रिगेड इसराइल जी इंतहाई अहम शहर देमोना में क़ाइम इसराइल जी एटमी तनसीबात खे निशानो बणायो। अल-क़साम ब्रिगेड इसराइल जी फ़ौजी गाॾी बि तबाह थियण जी तस्दीक़। वेढ़ाक तंज़ीम हिज़बुल्लाह पारां बि इसराइली फ़ौज जे पोस्टनि ते हमला। जमायत इस्लामी पारां फ़लस्तीन ते इसराइली फ़ौज जे हमलनि ख़िलाफ़ इस्लामाबाद में गज़ा मार्च। वॾे तादाद में कारकुननि जी शिरकत। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ मार्च खे ख़िताब कंदे चयो त यूएनओ जी ठहराव बावजूदि आलमी बिरादरी जंग रोकराइण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। इसराइली फ़ौज जी वहशियानी बमबारीअ में 8000 बेगुनाह फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। इसराइली फ़ौज पारां गज़ा में इस्पतालुनि ऐं स्कूलनि खे निशानो बणायो पियो वञे। तुर्किया जे सदर इसराइल खे ज़बरदस्त पैगाम ॾिनो आहे। असां गज़ा जे मुस्लमाननि सां गॾु बीठल आहियूं। जमात इस्लामी पारां 19 नवंबर ते लाहौर में बि मार्च जो ऐलान। फ़लस्तीन ते इसराइली हमलनि ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीनियुनि सां एकता जे इज़हार लाइ JUI पारां कोयटा में अक्सा कॉन्फ्रेंस। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। जलसे खे JUI जो सरबराह मौलाना फज़लुर रहमान ख़िताब कंदो। जलसे खे फ़लस्तीनी अॻवान बि वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदा। निगरान वज़ीर आज़म अनवर अल हक काकड़ जूं तुर्किया जे योम जमहूरिया जे मौक़े ते तुर्क हुकूमत ऐं अवाम खे वाधायूं। जारी कयल बयान में निगरान वज़ीर आज़म चयो त गुज़िरियल हिक सदीअ में तुर्किया ज़िंदगीअ जे हर शोबे में कामयाबी माणी आहे। पाक तुर्क लाॻापा गॾियल अक़ीदे, सक़ाफ़त ऐं तारीख़ जी मज़बूत बुनियादनि ते क़ाइमु आहिनि। महांगाई सटियल अवाम लाइ ख़ुशख़बरीअ जी उमेद। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी लाथ जो इम्कान। आलमी मार्केट में तेल जी क़ीमतुनि में फ़ी बैरल $5 घटिताईअ खां पोइ पाकिस्तान में 1 नवंबर खां पेट्रोल जे अघ में फ़ी लीटर 15 खां 20 रुपया ऐं हाई स्पीड डीज़ल जे अघ में फ़ी लीटर 10 खां 16 रुपया लाथ जो इम्कान ज़ाहिर। मलीर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 4 जवाबदारनि खे मारण जी दावा। फायरिंग जी ॾेवट में हिकु अहलकार ऐं 2 शहरी ज़ख़्मी। SSP कोरंगी मूजिबि 4 रुकनी गैंग शहरनि खां फुलुट करे रही हुई त पुलिस जे पहुचण ते मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾेवट में 4 जवाबदार मारिजी विया। जवाबदारनि जी फायरिंग में पुलिस अहलकार ऐं 2 शहरी बि ज़ख़्मी थी पिया। जवाबदारनि जे कब्ज़े मां फुर थियल मोबाइल फ़ोन, हथियार ऐं मोटरसाइकिल हथ करण जी बि दावा।
लाड़काने में आसपा डेंटल कॉलेज में औरत असिस्टेंट प्रोफेसर के हिसाइण जो इंकशाफ। असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर शुमाइला शेख हिसाइण खिलाफ औरतुनि जी तहफ़ुज़ बाबति सेल में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। शुमाइला शेख दरख्वास्त में यूनिवर्सिटी जे डीन डेंटिस्ट्री प्रोफेसर यूसुफ शाह ते हिसाइण जो इल्ज़ाम लगायो। शुमाइला शेख जो चवणु आहे त प्रोफेसर यूसुफ शाह 3 सालनि खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाए रहियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल डीन डेंटिस्ट्री प्रोफेसर यूसुफ शाह समूरा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। टेड़ीअ मां कराची लाइ निकितल JUI जो सिंध अमुन मार्च मंज़िल तरफ़ रवां दवां। काफ़िलो मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻुवाणी में मिठी पहुची वियो। शानदार आजियां। जाती में 6 क्लास जे शागिर्द सां मुबैना तौर बदफेली बेहोशी वारी हालत में फिटो करे फरार। जवाबदारनि 6 क्लास जे शागिर्द खे ओताक में हथ पेर ॿधी मुबैना तौर बदफेलीअ जो निशानो बणायो। पुलिस जवाबदार खुरम कुभार खे गिरफ़्तार करे वरितो।